لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ولا مثل له ولا مماثل له ونشهد أن سيدنا ومولانا مأوانا وملجأنا آلانا وأولانا محمدا عبده ورسوله والذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها صدق الله المولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. قال الله تعالى في شان حبيبه الكريم مخبرا وآمرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وآله وبارك وسلم. حمد ही सलात सलात निहायत ही मुअज़्ज़ज़ मोहतरम बिरादरान इस्लाम अज़ीज़ान मिल्लत अयोगी न भलारी महफिल इन मजलिस में पाण सब एक मकसद सां गॾु थिया आहियूं. वो मकसद ही आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुझु बाननि खे दर्जा अता फरमाया आहिनि, रुतबा अता फरमाया आहिनि ऐं पोइ उहे वरी ख़ुदि पाण उन्हनि खे पाण ई रब ज़ुल जलाल उन्हनि जे रुतबनि खे क़ुरान में ॻायो आहे, बयानु कयो. सो इन्हनि भलाड़नि हस्तियुनि में, इन्हनि मान वारी हस्तियुनि में, इन्हनि कुदसी नुफूस में एक जमात औलियाए किराम सजदी आहे जिनजो शान, जिनजो रुतबो क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला खुद बयान फरमायो आहे ऐं कुझु सूरतनि जा नाला ही अल्लाह तबारक व तआला औलिया जे नाले सां रखिया आहिनि. सूरतनि जा नाला ही औलिया जे नाले सां रखिया.
सूरत मरियम, बीबी मरियम के नाले से। बीबी मरियम ईसा अलैहिस्सलाम की वालिदा जेका वलिया है, पूरी सूरत उनके नाले से। सूरत लुकमान हज़रत लुकमान के नाले से। इन सूरतनि में अल्लाह तबारक व तआला इन्हनि बुज़ुर्ग हस्तियुनि जी बचार कई आहे, उन्हनि जो ज़िक्र कयो आहे, उन्हनि जो शान ॻायो आहे। शान छो बयान कयो आहे? जीअं त माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जी अज़मत पैदा थिए। माण्हुनि जे दिलनि में जॾहिं उन्हनि जी अज़मत पैदा थींदी त पोइ माण्हू उन्हनि सां जुड़ंदा, ऐं माण्हू जॾहिं उन्हनि सां जुड़ंदा त पोइ उन्हनि वटां उन्हनि खे फैज़ मिलंदो, उतां उन्हनि खे हिदायत मिलंदी, उतां उन्हनि खे रहनुमाई मिलंदी। इहा ॻाल्हि तय आहे त दुनिया में के सिखण आया आहिनि, के सेखारण आया आहिनि। जेके सेखारण आया आहिनि उन्हनि जी अज़मत अल्लाह ताला ख़ुदि बयानु फरमाई आहे, जीअं त माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जी अज़मत रहे ऐं माण्हू उन्हनि सां पंहिंजो ताल्लुक़ रखनि। ताल्लुक़ जॾहिं रखंदा त पोइ जेको उन वटि फैज़ आहे, जेका रूहानियत आहे, जेका उन वटि हिदायत आहे, जेको इल्मु आहे, इहो माण्हुनि में मुंतक़िल थी। इहा कुदरत जी हिकिड़ी मंशा आहे। इन मुबारक महीने में यारे शरीफ़ जे नाले सां 4 डांगे आलम में भी खैरात थींदी आहे। हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे। मूं जेका आयत पढ़ी उहा हिन सबक़ खे साम्हूं रखी मूं पढ़ी, उन खां पोइ 2-4 ॻाल्हियूं तव्हांखे नसीहत भरियूं अलॻि सां ॿुधाईंदुसि। पहिरीं उन आयत जो तर्जुमो ऐं मुख़्तसिर तशरीह। अल्लाह फरमाए खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन। मूंखे थोरो ही चश्मो पाणी जी इजाज़त ॾिजो, मूंखे रोशनी लॻेगी तो उसमें तकलीफ़ है। अल्लाह तो फरमाए खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। ऐ मुझा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐ मुझा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन, माण्हुनि खां संदनि मालनि जा सदका से तू वसूल कर। सदका क्या? यारे शरीफ सदको, उर्स शरीफ सदको, कंहिंजी फौतगी थी वञे थी, तीजो, ॾहो, 40, 12, ये सब छा आहिनि? सदका। ज़कात सदको, फितरो सदको, कुर्बानी ऐं को बि नफ़ली पंहिंजे खीसे मां तव्हां ॾिनो सदको आहे। हाणे सायूं लच्छियूं, को बुक वठणु अचे, को पूरी वठणु अचे, ज़मींदार न ॾींदा, ये सभु छा आहिनि? सदका। अल्लाह तो फरमाए त खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन, मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए सब सदका ये वसूल तोखे कर। ये तू वसूल कर, आऊं वसूल कोन कंदुसि। ये तू वसूल कर, ये यारी तू वसूल कर, ये उर्स तू वसूल कर, ये तीजो, ॾहो, 1, 12 तू वसूल कर। आऊं त ॾींदो आहियां अजर, आऊं त ॾींदो आहियां अजर, वसूल तू कंदे। जॾहिं तू वसूल कंदे तो तहिर
तरकीब निते में पर उन का हुसूल जॾहिं तो क़बूल कई, जॾहिं तो उनखे क़बूलियत जी सनद ॾिनी, जॾहिं तो क़बूल कई, 12 तरकीब निते में, सदका ख़ैरात थिया निते में, पर तो उनखे जॾहिं क़बूलियत जी सनद ॾिनी तो तहिरुहुम बिहा, तो तहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा, मुंहिंजा महबूब तॾहिं इन्हनि जा माल बि पाक थींदा, तॾहिं इन्हनि जा मन बि पाक थींदा। तहारत ऐं तज़कियो ॿ शयूं, तो तहिरुहुम व तुज़क्कीहिम, माल बि पाक थींदनि और ज़क्कीहिम, इन्हनि जे मन खे पाक बि तूं कंदे। ये जेके माण्हू यारी कनि था, उर्स शरीफ कनि था, अक़ीदत सां, मोहब्बत सां, पंहिंजे हलाल कमाई, सदके ख़ैरात जी नियत, ये सभु अल्लाह जे महबूब जी बारगाह में पेश थियनि। अल्लाह जे महबूब जी बारगाह में पेश थियनि था, अल्लाह जा महबूब उनखे क़बूल कनि, तॾहिं ख़ुदा जी बारगाह में वो मक़बूल थिए, तॾहिं मक़बूल थिए, तॾहिं ख़ुदा जी बारगाह में मक़बूल थिए थो, तॾहिं उनखे अजर मिले थो, तॾहिं जॾहिं हुन वो सदके और ख़ैरात सभु कयूं, अल्लाह जे महबूब उनखे वसूल कयो, उनखे क़बूल कयो। जॾहिं अल्लाह जे महबूब क़बूल कयो त यारी करण वारे, ॿारही करण वारे, सदके करण वारे, ख़ैरात करण वारे जे मालन खे बि हाणे पाकीज़गी मिलंदी, उनजे अंदर खे बि पाकीज़गी मिलंदी, पाकीज़गी। हज़रत हातिब बिन अबी बल्ता सियाबी रसूल आहे, उन्हनि खां हिकिड़ी ग़लती थी वई, वॾी ग़लती थी वई, एतिरी वॾी ग़लती थी वई जो सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु त कावड़जी पिया ऐं नबी साईं खे इजाज़त घुरी त मूंखे इजाज़त ॾियो त उनखे क़तल कयो, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त न, वो ईमान ते क़ाइम आहे, ईमान में हुनजे शक न आहे, वो ईमान ते क़ाइम आहे ऐं बदर जी जंग में वो शरीक थी चुको आहे। तंहिंजे करे तोखे क़तल जी इजाज़त कोन्हे, बाक़ी हुन खां ग़लती थी आहे, लेकिन हू जीअं बदर जी जंग में शरीक हो, बदर जी जंग में जेके शरीक हुआ उन्हनि जी मग़फ़िरत जो अल्लाह ताला ऐलान कयो आहे। लेकिन हज़रत हातिब रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾिठो त मूंखां ग़लती त थी वई, ठीक है, नबी साईं जी मुझे ईमान की गवाही ॾेई छॾी, अल्हम्दुलिल्लाह हूं ईमान ते क़ाइम आहे, ग़लती मूंखां थी वई, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुझे बदर में शिरकत जो बयान फरमाए छॾियो ऐं अल्लाह ताला बदरी जेके मुजाहिदीन उन्हनि जी बख़्शिश जो ऐलान कयो आहे, सो बि सरकार बयान करे छॾियो, लेकिन पंहिंजे मन खे थोरो तसली ॾियां, उन लाइ करे छा की जो घर वियो, पंहिंजे सामान सॼो पैसा ॾोकड़ जेके हुआ सभु खणी आए नबी साईं जी बारगाह में पेश कई, आका हीउ मुंहिंजो सामान, हे ॾोकड़ पैसा, हे सोना सिक्का, हे चांदी जा सिक्का, हे सामान सॼो हे सभु तव्हां वटि खणी आयो आहियां, हे मदीने जे ग़रीबनि में तव्हां विराए छॾियो। नबी साईं फरमायो त न, तू पाण खणी विराए छॾ, पाण खणी वञी विराए छॾ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका हुन खां ग़लती थी वई हुई, उनजे करे सरकार खे सरकार फरमाए त तूं पाण वञी विराए, मूं वटि छा खणी आयो, ग़रीबनि खे ॾियणो
रब जो जलाल फरमाए तो मुझे महबूब जेकॾहिं ही पाण तो विराए तो मुखे कबूल करे, जे पाण तो विराए तो मुखे कबूल कोने। ही कबूल तॾहिं थींदो जो खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन, मुंहिंजा महबूब तू वसूल कर, वो भले सही ही विराए पर वसूल तू कंदे तॾहिं कबूल आऊं कंदुसि। भला जे तू चवेंसि तो त पाण वञी विराए छॾे कबूल मुखे कबूल तॾहिं थींदो जॾहिं तुंहिंजो हिनखे मुबारक हथ लॻे, जॾहिं तुंहिंजे कबूलियत जी सनद लॻे। ऐं अल्हम्दुलिल्लाह ये यारहीं, ये उर्स, ये तीजा, ये दहा, ये चालिया, ये सदका खैरात या जेतिरा भी क़िस्म ये सब खेर था कर, ये अल्हम्दुलिल्लाह सब अहले सुन्नत व जमात वाला कर। अहले सुन्नत व जमात वाला कन था, खुश नसीब है अहले सुन्नत व जमात वाला जिन जा सदका खैरात अल्लाह जा महबूब ता वसूल कर। अल्लाह जा ये यारहीं शरीफ ही सदको, ये खैरात इनमें जेकी लंगर न्याज बचे थो, जेकी नौकर पैसो खर्च थे, सब सदको है। अल्लाह जा महबूब वसूल कर। सामीन ही तो तनकीदी गुफ्तगू ही सदके खैरात के हवाले से, सदके खैरात के हवाले से जेके अल्लाह जा महबूब उनके कबूल कन था, जे बदले में छा तो मिले, माल पाक थिए। इन्हीं जे करे यारहीं करण वारा मैसर में जो त यारहीं ॿारहीं जिन तुंहिंजी कई आहे, रिज़्क़ में बरकत तुंहिंजे पई आहे। रिज़्क़ में बरकत पए कीअं थी छो, कीअं थी पए इनजे करे थी जो यारहीं करण सां, ॿारहीं करण सां, सदकनि खैरात करण सां जॾहिं अल्लाह जो महबूब कबूल करे थो तो खुदा खुद तो फरमाए तो तहेरो हूं, मुंहिंजा महबूब तुम्ही तेरी जा माल पाक तो करी। माल जॾहिं पाक थींदो आहे तो वधंदो, माल पाक जॾहिं थींदो वधंदो। गऊ में के तव्हां ॾिसो, हिन बकरी खे ॾिसो, हिनजो कासाब घणो आहे, पैदाइश थोरी आहे। 2 साल में हिकिड़ो फर ॾींदी आहे, मैं 2 साल में हिकिड़ो फर ॾींदी आहे। गऊ सो बि सुधरियल हुजे, कुंभे जहिड़ी सुधरियल हूंदी, 2 साल में हिकिड़ो फर। गऊ में 2 साल में हिकिड़ो फर। ऐं वञी कासाब में ॾिसो, रोज़ पिया ओड़ा पुछिजे, रोज़ पिया पाड़ा पुछिजे। कासाब तमामु घणो आहे, पैदाइश थोरी आहे, मगर खोट कोन्हे, छो त हलाल आहे, हलाल खे ख़ुदा वधाए। यही उर्सन में यारहीं में ॿारहीं खैरातनि में हलनि था, सदकनि में हलनि था। जॾहिं सदकनि में हलनि था, खैरातनि में हलनि था, कुर्बानी में हलनि था, त उहो माल पाक थियनि था। अल्लाह जा महबूब उनखे पाक करे थो, जॾहिं पाक करे थो त माल वधे। हींअर गांइ माल में केॾी बीमारी आई, पर पोइ बि का कोन्हे। उनजे मुक़ाबले में हराम जानवर, हिकिड़ी ॿिली ज़ाइदा बचे, हिकिड़ी कुती वलण बचे हुअण में इएं खपे त खटीन में घस न मिले, कुतनि मिलनि था, पर बरकत कान्हे। 8 ॼाई 5 पाण खाई, ॿ ॿिलो मारे के रोड ते मारी, बरकत कान्हे। पैदाइश घणी आहे, कुअण वारो ॾींहुं केरु बि कोन्हे। इनजो कासा थो कोन्हे, सफ़ा कुझु थो थिए, कॾहिं कोई होटल ते हलाए छॾे थो थिए, उहो अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी न त कासाब में हुनजो कोन्हे न, भला कासाब कोन्हे, पैदाइश घणी आहे, बरकत कोन्हे, छो त उहो हराम जानवर आहे, उहो राय ख़ुदा में ख़र्च कोन थिए। लेकिन हलाल जानवर जेके यारहीं में, ॿारहीं में, तीजनि में, 10 में, जंहिंमें सदकनि खैरात में हलनि था, अल्लाह जो महबूब वसूल करे थो। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब जॾहिं तूं तो वसूल करीए न तो तहेरो पतो ज़की हिन, पोइ हुनजे माल खे बि तूं पाक थो करीए, हुनजे मन खे बि तूं पाक थो करीए। इन्ही जे करे कम जी ॻाल्हि,
इन्हीं जे करे बखुदा और खाने खुदा में जो के बुधाया असा जो पक्को सुन्नी मानवा उन जो अंदर अल्लाह जे महबूब पाक करे छड़वा इन मन में इन दिल में न को नबी सा बुग़्ज़ न को अहले बैत सा बुग़्ज़ न को सहाबी सा बुग़्ज़ न को वली सा मन पाक आए कोने मन पाक ये पाक जो दरबार रिसालत का पाक जो दरबार रिसालत का किए पाक जदे यारी उतपुनियो जदे बारी उतपुनियो जदे सदका खैरात उतपुना सरकार कबूल किया खुदा खुद चया मुझा महबूब आ मालम करीम पाक मन करीम पाक सुभान अल्लाह ये सुनिए जो को मन पाक लगो पियो कह नबी सा हुन के अदावत को कह नबी सा सुनी जो नारो हर सहाबी नबी सरकार के कहे गुलाम सा कहे सहाबी सा सुनिए के पूजना सरकार के कहे अहले बैत सा कहे अहले बैत सुनिए के पूजना अहले बैत के इत्तेहाद की मोहब्बत सुन्नी पर ईमान समझे सहाबा किराम की मोहब्बत इत्तेहाद अहले सुन्नी पर ईमान समझे अल्लाह के महबूब जी मोहब्बत इताअत उन जो इश्क सुनी पर ईमान समझे तो औलियाए किराम सा मोहब्बत ऐ उन सा अकीदत सुनी पर ईमान समझे तो ए मन किए पाक किया दरबार रिसालत का पाक बाकी इन संसार में तमाम खुद दसो जैसा असां वाले भी मस्जिद है असां जे जिले में के आईने कोने असां वाली भी मस्जिद है एकड़े पासे लिखियो या अल्लाह ए बे पासे लिखियो का सिर्फ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये न को या एकड़ा तो ना हेदा अल्लाह हेदा मोहम्मद खाली लिखियो के पासे लिखियो या अल्लाह ए पासे सिर्फ रुखो नालो लिखियो अच्छा मतलब तो लिखे ही ना मस्जिद को मस्जिद न लिखी कुछ भी न लिखी पर माना जो मन में अंदर पियो हो ना जो अंदर सो देखा ले चले लेकिन सुन्नी जी मस्जिद में वन जे हिकड़े पासे या अल्लाह लिखला तो बे पासे या रसूल अल्लाह लिखला सुभान अल्लाह या रसूल अल्लाह पूरे कुरान में किथे अल्लाह ताला हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ये नालो खणी सद न कयो एक ने या अय्युहन नबी हे मुजद्दिद या अय्युहर रसूल या अय्युहल मुदस्सिर या अय्युहल मुज़म्मिल यासीन ता लकबन सुभान अल्लाह सो हे सदका हे खैरातूं ये रिज़्क़ में बरकत आनी क्यों तो माल दरबार रिसालत का को पाक तो मन भी पाक तो थी मगर ये दरबार रिसालत में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उता पाकीज़गी मिले थी अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत व जमात जे करायूं असीं यारही करियूं असीं बारही करियूं असीं सदका खैरात सब कंदा आहियूं ऐं असां जॾहिं सदका ऐं खैरातूं अल्लाह जो पंहिंजो फरमान त मुंहिंजो महबूब तो वसूल करे ऐं मुंहिंजो महबूब तव्हांजे मालनि खे पाक थो करे तव्हांजे मन खे पाक थो करे सुभान अल्लाह सभई अल्लाह तबारक व तआला जितना इन दुनिया में नबी रसूल मोकिलिया 1.25 लाख तकरीबन लगभग 1,24,000 कम पेश इन्हनि में अलग अलग दर्जा रखा तिलकर रसूल फद्दलना बादहुम अला बाद बाज़ के बाज़